कराची कंहिंजे पीउ जी नाहे, कराची सिर्फ़ु असां सिंधियुनि जी आहे। जे सिंध खे विराईंदे न त पोइ पादर खाईंदे। हिन सिंध जा असां असली वारिस आहियूं। छा दोस्तो असां में टैलेंट न आहे? असां डायरेक्टरनि वटि लुटिजी फुरिजी अची वेठा आहियूं। इन जे लाइ मां हिकिड़ो नंढड़ो चैनल ठाहियो आहे जंहिंजो नालो आहे ताज टीवी। उन्हनि डायरेक्टरनि ते मोह ते मोचड़ो आहे ही मुंहिंजो चैनल, जंहिंमें मां पाण एक्टिंग कंदुसि ऐं हर रोज़ हिकु नओं मैसेज ॾींदुसि। हिन करप्ट डायरेक्टरनि खे जेके 5,000 खां वठी 50,000 ताईं हिकु एक्टर खां फीस वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे नंढड़ो रोल ॾींदा आहिनि। हाणे ईअं न थींदो, बसि घणो थी चुको आहे। दोस्तो तव्हांखे अर्ज़ु आहे त मुंहिंजो ही चैनल सब्सक्राइब कयो, जीअं हर मुंहिंजो नओं वीडियो तव्हांजे नज़रनि ते अचे। तव्हांजो पंहिंजो नंढड़ो आर्टिस्ट, तव्हांजो पुराणो ख़ातिम इरशाद अली बोज़ा।